दोस्तों अॼु मंज़ूर सखीराणी जो वॉल्यूम आहे 1605। ही एल्बम तमामु पुराणो आहे, उन दौर में सुपर हिट हलियो आहे। ऐं हिन एल्बम में जेको साल लिखियलु आहे एडवांस 1992 आहे। ऐं एल्बम में हिकु ज़बरदस्त गीत आहे, वो कलाम आहे अली गुल सांगी जो कलाम लिखियलु आहे, तुंहिंजी मोहब्बत में मिठा। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीउ जेको असां कमु रखियो आहे त इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। ठीकु आहे दोस्तों, काफ़ी दोस्त ईअं ॾिसी करे छॾे हलिया वञनि था। ऐं हीअ जानकारी जे हिसाब सां आहे त एल्बम में कलाम कहिड़ा आहिनि, केतिरा आहिनि, कहिड़नि शाइरनि जा कलाम आहिनि, ऐं हिन एल्बम में मतिलबु केतिरा कलाम आहिनि। ऐं उनखां बाद जेको आहे साल ॿुधायो थो वञे तव्हांखे त हिन साल में ही रिलीज़ थियो आहे। ऐं काफ़ी दोस्त जेके यूट्यूब ते सर्चिंग कंदा रहंदा आहिनि, जंहिंखे को कलाम वणी थो वञे उनखां पोइ चवनि था त इहो ई एल्बम असां ॿुधणु चाहियूं था, त उन्हनि जे लाइ ही ख़ासि वीडियो आहे। त उहो वीडियो ॾिसंदा, 5 मिंट जो 4 मिंट जो वीडियो ठाहियूं था, थोरो कमु आहे, ॾिसी करे पोइ पंहिंजा कलाम ॻोल्हे सघनि था यूट्यूब तां आसानी सां, छो जो उन्हनि खे हर एल्बम जी ख़बर पवंदी त हीअ वॉल्यूम आहे ऐं ही कलाम जा ॿोल आहिनि, ही शाइर आहे। सो कमु एतिरो रखियो आहे, काफ़ी दोस्तनि पसंदि बि कयो आहे। जेके दोस्त कमेंट्स कनि था उन्हनि जी कमेंट्स असां शामिलु कयूं था हर वीडियो में। कमेंट्स न ईंदा त शामिलु न थींदा। जे कनि था दोस्त, जेके जिन्हनि खे वीडियो पसंदि अचे थो उन्हनि जे लाइ ही कमेंट्स कनि भले, असां उन्हनि जी कमेंट्स शामिलु कंदासीं। जेको बि फ़नकार चवंदा उन कमेंट्स में असां इंशाल्लाह उन जी हर हिकु वीडियो ठाहींदासीं, अपलोड कंदासीं जानकारी जे हिसाब सां। ऐं हिन एल्बम में 10 कलाम आहिनि, 10 ई शामिलु कया आहिनि। ऐं हुन में हाणे तव्हांखे पहिरियों कलाम जेको आहे उहो तव्हांखे ॿुधायूं ऐं शाइर जो नालो ॿुधायूं। त पहिरियों कलाम आहे, उन जा ॿोल आहिनि, कलाम जा ॿोल आहिनि, रूबरू आहे हादिसो आहे। ही कलाम आहे उस्ताद बुखारी जो। ऐं तव्हांखे ॿुधायूं त मंज़ूर सखीराणी तमामु घणो उस्ताद बुखारी खे ॻायो आहे। उनखां पोइ ॿियो कलाम आहे अब्दुल गफ़ार तबस्सुम जो। कलाम जा ॿोल आहिनि, मुए थी हारे मुर्की। उनखां पोइ आहे अब्दुल गफ़ार तबस्सुम जो वरी कलाम आहे, चांड्रो की रात में अॼु मिल सोना। उनखां पोइ कलाम आहे अली गुल सांगी जो, तुंहिंजी मोहब्बत में मिठा। उनखां पोइ आहे अब्दुल गफ़ार तबस्सुम जो कलाम आहे, तूं त मुंहिंजी सिंधड़ी, तूं त मुंहिंजी जिंदड़ी। उनखां पोइ आहे अब्दुल गफ़ार तबस्सुम जो कलाम आहे, हिकु दफ़ो लिखियो पको दिलि ते आ नालो मिठा। उनखां पोइ आहे अली गुल सांगी जो कलाम आहे, अगर ज़िंदगीअ में तूं सां मिली। उनखां पोइ आहे आख़िरी कलाम आहे अनवर कंबराणी जो, देरी देर कई दिलदार अॼु। उनखां पोइ आहे आख़िरी कलाम आहे अली गुल सांगी जो। कलाम जा ॿोल आहिनि, प्यार न ॾे वरंदी न ॾे सुहिणा साईं। दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुको ऐं एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधायोसीं त मंज़ूर सखीराणी तमामु बहितरीनु फ़नकार। इन दौर में मंज़ूर सखीराणी, शमन मीराली, फौज़िया सुमरो, जलाल चांडियो तमामु घणो मशहूरु फेमस हुया। तव्हांखे ॿुधायूं त इन्हनि दौरान हिंदुस्तानी धुनुनि ते बि काफ़ी गाना मक़बूल थींदा हुया। वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा।